हजरत पीराने पीर जनाब दस्तगीर महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सब चो रदी अल्लाह ताला अन्हु। उन जो लक़ब आहे मुहियद्दीन। छा आहे लक़ब दा? दीन खे जीआरींदड़। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां हिकिड़े माण्हू पुछो आहे, ऐं अब्दुल कादिर जीलानी ॾियो ख़बर अव्हां जो मुहियद्दीन लक़ब छो पियो आहे? पाण फरमाइनि था, मां नंढड़ो आहियां, मदरसे मां पढ़ियो पियो अचां, नौजवान आहियां, अञा फारगो तहसील कोन थियो आहियां। मरस्ते में हिकिड़ो मूंखे पोढ़ो नज़र आयो, वाट ते किरियो पियो आहे, कमज़ोर आहे, कपिड़ा हुन जा फाटल आहिनि, वार हुन जा टिड़ियल पखिड़ियल आहिनि, तमामु डुबरो आहे, जिस्म ते रुगो खल चढ़ियल आहे, हॾा हुन जा निकिता पिया हा, ज़ईफ़ आहे, हुनखे लुकीअ में साहु फाथो पियो आहे। मां जंहिंमहिल हुन जे भर मां लंघियो आहियां, उहो पोढ़ो तो मूंखे चयो, ओ अब्दुल कादिर मूं बीमार खे उथार। ऐं अब्दुल कादिर मूं बीमार खे उथार त सही। गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूंखे रहम आयो, मूं उन पोढ़े खे, बीमार खे, कमज़ोर खे बाह खां वठी उथारण जी जो कोशिश कई, हथ विझण जी देरी, हथ विझण सां नौजवान थी वियो ऐं बिल्कुलु बॉडी बिल्डर शेर थी वियो, चङो भलो थी वियो। हुन जी काॾे वई बीमारी, काॾे वई पोढ़ाइप, काॾे वई कमज़ोरी, काॾे वई डुबराइप। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मूंखे थोरी हैरत लॻी त ही जिन आ, भूत आ, तिलस्म आ, देव आहे छा? अगारो बीमार हो, पोढ़ो हो, ज़ईफ़ हो, खल में मोह पे, हथ विझण सां नौजवान थी वियो आहे। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, तूं केरु आ? बीमार मां चङो भलो थी वियो आहे, पोढ़े मां नौजवान बणिजी वियो आहे। उहो शख़्स पियो चवे, अब्दुल कादिर मां माण्हू न आहियां, मां आदम जी औलाद न आहियां, ऐं इंसान न आहियां, पर जिन भूत बि न आहियां। हक़ीक़त में मां मुहम्मद करीम जो दीन आहियां। नबीअ जो दीन कमज़ोर थी वियो आहे, माण्हुनि निमाज़ूं छॾे ॾिनियूं आहिनि, माण्हुनि सुन्नत तर्क करे छॾी आहे, माण्हुनि शराब नोशी शुरू करे ॾिनी आहे, माण्हुनि ज़िनाऊं करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि, माण्हुनि बेहयाईअ जा कम शुरू करे ॾिना आहिनि। तंहिंजे करे मुहम्मद करीम जो दीन कमज़ोर थी वियो आहे। तो मूंखे हथ विधो आहे, ईअं सम्झ त तो मुहम्मद करीम जे दीन खे ज़िंदा कयो आहे। ओ अब्दुल कादिर, तूं अब्दुल कादिर कोन आ, तूं मुहियद्दीन आ, यानी दीन खे जेरो कंदड़ आ। पीरान पीर फरमाइनि था, नौजवान इहे लफ़्ज़ चया, उन खां पोइ मुंहिंजे अखियुनि जे आॾो ग़ाइब थी वियो। मां जीअं जो बगदाद में दाख़िल थियुसि, बच्चे बच्चे जे ज़ुबान ते या जा मुहियद्दीन, इझो अचेव थो दीन खे जीआरींदड़। इहे ख़ुदा ताला बच्चे बच्चे जे ज़ुबान ते जारी कराए छॾियो। हर हिकु माण्हू मूंखे चवे पियो त अचेव थो अब्दुल कादिर जीन खे जेरे करण वारो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, इहो बि हक़ीक़त में पीरान पीर जी करामत आहे, पर इहो बि मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो फैज़ आहे। ख़ुदि गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त मां जीअं जो फारिग़ थी करे मदरसे मां दस्तार करे बगदाद जे जामिया मस्जिद में ख़तीब मुक़रर थियुसि। पहरो पहरो मुंहिंजो जुम्मो हो। पहरो जुम्मे जे लाइ ख़ुतबे पढ़ण जे लाइ उथी बीठुसि। हज़ारनि जो मजमू आहे, जामिया मस्जिद आहे, बगदाद जो शहर आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, आ जो उथी बीठुसि त घणा माण्हू ॾिसी मुंहिंजे दिलि ते असर थियो, रोब थियो। मुंहिंजी ज़ुबान कमु कोन कयो, ख़ुतबो पढ़ी कोन सघुसि, वेही रहियुसि। बहजतुल असरार वारो लिखे थो त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां मिड़ई जीअं तीअं करे ख़ुतबो ॿिए खां पढ़ाए जुमे जी नमाज़ पढ़ी, शाम थी, राति जो आधी राति जो पंहिंजे घर में हिकिड़े पेर ते बीही 4000 दफ़ा रसूलुल्लाह ते सलातो सलाम पढ़ियुमि। घणा दफ़ा? ज़ोर सां चओ। हिकिड़े पेर ते छा पियो चवां? अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सभई चओ, अस्सलातु वस्सलामु अलैका या
हबीब अल्लाह। सारी रात बीठो आया, उभे पैर बीठो आया, बैतुल्लाह दे मुंह कयो बीठो आया। 4000 दफा सोहणे नबी पाक ते दुरूद सलाम पढ़ियो थम। जमल 4000 दफा दुरूद पूरो थियो आ, बीठो आया। सामो जो निहारिया त मुंहिंजी मस्जिद में जंहिंमें मूं दुरूद पाक पे पढ़ियो, सामो मेहराब वारी छत खजी वई आ। अञा जो निहारिया त ॿिन्ही जहाननि जो सरदार रसूलुल्लाह पियो अचे। चओ सुभान अल्लाह। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम सां चारई यार गॾु हा। अबू बकर भी गड्डा, उमर साईं भी गड्डा, उस्मान साईं भी गड्डा, हैदर करार भी गड्डा, पंजो मुहम्मद अरबिया। जीअं जो मुंहिंजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे साम्हूं आया, पाण करीमन मूंखे वठी करे पंहिंजे झोलीअ में वेहारियो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। नबी पाक मूंखे पंहिंजे झोली में विहारे ऐं पाण फरमाए इफ्ताह फम्मक या वलदी। सुभान अल्लाह, ॾाढा प्यारा लफ़्ज़ आहिनि। आए मुंहिंजा बचड़ा, अब्दुल कादर पंहिंजो वात त खोल, पंहिंजो वात खोल। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां महबूबन करीमन जे चवण सां पंहिंजो वात खोलियो आ। वात जो खोलियुमि त नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजी ज़ुबान मुबारक मुंहिंजे अंदर वात में विधी आ। वात में विझण खां पोइ फरमाइनि था, ऐं मुंहिंजा बच्चा तूं मुंहिंजे ज़ुबान खे चूस ॾे। अरे वो ज़ुबान जिसको सब कुन की कुन जी कहे, उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने शम्अ-ए बज़ में हिदायत पे ला। कंहिंजे वात में ज़ुबान आ, चओ हज़रत अब्दुल कादर जे। ॾाढे चओ कंहिंजो वात मुबारक आ। अरे जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया। ओह पीरान पीर रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे कंध मुबारक खे अल्लाह ताला तमाम वलियन जो, जंहिंजे कदम मुबारक खे तमाम वलियन जे कंधन खे खुदा तबारक व ताला कदम जे लाइ मिंबर बनाए छॾियो। माना औलिया अल्लाह जा कंध हा ऐं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जा कदम हा, जेके वलियन जे कदमन जे मथां हा। जो पाण बगदाद जे शहर में ऐलान फरमाया हूं, कदमी हादिही अला रकबत कुल वली अल्लाह। ही मुंहिंजो कदम कुल वलीअ जे मथां आ। त 4000 वली बगदाद जे जामे मस्जिद में मौजूद हा। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त सभिनी वलियन कंध झुकाया, पर अजमेर में सवे कोह परे काथे बगदाद आ, काथे अजमेर आ हिंदुस्तान में। हजरत ख्वाजा अजमेरी पंहिंजे मुल्क में इबादत में मसरूफ आ। उहो छा पियो चए, बल अला ऐनी व अला रासी। ऐ अब्दुल कादर जीलानी, तुंहिंजो कदम ॿियनि वलियनि जे कंध ते आ, पर मुंहिंजे अखियुनि ते ऐं मथे ते आ। आला हज़रत वादो ॻाल्हि करे, जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया, उस कदम की करामत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहम लाखों सलाम। शम्अ-ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। हजरत गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमायो, महबूब जी ज़ुबान जो मुंहिंजे वात में आई त खुदा जो कसम आ, अंबर खां वधीक ज्यादा खुशबूदार ही, बर्फ खां वधीक थधी हुई, खीर खां वधीक लज़ीज़ हुई, माखीअ खां वधीक मिठी हुई। सुभान अल्लाह। अड़े मुंहिंजे आका जी लुआब खारे खूह में किरे त खूह मिठो। हज़रत कतादो
तीर अखिन में लगे, तारो निकरी पवे, नबी जे दरबार में अचे, नबी लुआब दहन कढी उन जे अख के घुमाए त निकतल तारो सजो थी वियो। सहाबी जी टंग भजी पई आ, नबी करीम फरमाया था इब्सत रजलक, पैर डिघो कर, उन भगल पैर के सिधो कयो आ, नबी लुआब कढी उन जे पैर के लगायो आ त भगल हॾो सवलो थी तो वञे पियो। अल्लाह ताला ने खुद फरमायो आ त अगन वलियन जा मुर्ग बोले 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 खत्म थिया, मां अब्दुल कादर जीलानी जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो रहंदो, मुंहिंजो पखी क़यामत ताईं बोलींदो रहंदो। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़ुदा जो कसम आ जंहिं बि मुसीबत में सॾु कयो आहे पीरान पीर रहमतुल्लाह जी मदद कई आहे। शाह अब्दुल लतीफ सुञाणो था? भेटाई साहब मञोसि था, हिकिड़ा सुञाणंदा अथसि पर मञींदा कोन्हनि से, अवी सुञाणोसि था पर मञोसि था अलाए न। हथ मथे खणो ॾिसां सही। हा हज़रत शाह अब्दुल लतीफ किथे भिट किथे बगदाद, भिट ते भी सॾ थो करे मीरा शाह मदद कर, महियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो वसीलो ऐं वली, हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते, मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ी दे पेर, हाणे औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते, मीरा शाह मदद कर दां सुणी दादी, आही अब्दुल लतीफ जो बादशाह बगदादी, हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते। ऐं पीरान पीर खुद फरमायो आ लौकान मुरीदी बिल मशरिके व अना बिल मगरिबे व कशफत औरतहू लसतरतुहा, मुंहिंजो मुरीद सिज उभरण वारी जाइ ते आ, मां सिज लहण वारी जाइ ते आहियां, हज़ारनि मेलनि जो मुफ़ासिलो आ, पर ख़ुदा जो कसम आ मुसीबत में सॾण मुरीद जो कमु आ, पहुचण मां अब्दुल कादर जीलानी जो कमु आ। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह।